हाणे असीं तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं नाटक। नाटक जो उनवान आहे हू चवनी तूं मचो। हू चवनी तूं मचो। लेखक ऐं हिदायतकार आहे साहिब विजाणी। कलाकार आहिनि महिमा चेतनाणी, स्नेहा पहलवाणी, मुकेश तिलोकाणी, भावेश बहराणी, जयश्री गुलवाणी ऐं रितू मूलचंदाणी। रितू मूलचंदाणी, जयश्री गुलवाणी, भावेश बहराणी, मुकेश तिलोकाणी, स्नेहा पहलवाणी ऐं महिमा चेतनाणी अवां जे साम्हूं पेश करे रहिया आहिनि नाटक हू चवनी तूं नचो। लेखक ऐं हिदायतकार साहिब विजाणी। दरवाजो त बंद पयो आहे। इन्हनि मारियनि कुतनि जी कसर कढंदसि हेकीअ मां। हेकी, ओ हेकी, अड़े बुद्धि जी बोड़ी, सासड़ी अंदर बिल्लीअ वांगर छो लिकी वेठी आई? हेकी, ओ हेकी, निकर ॿाहिरि, न त हणी भतर दरवाजो टुकर टुकर करे छॾींदी साईं। पुतली मां हथ थी जोड़ियई, अॼु त छॾ, अॼु चंड आहे। सो कर्मन कुटी, तूं पाण छॾाए अॼु टिकाणे में वेंदीअ? हा, ऐं शाम जो झूलेलाल मंदिर में बि। वाह 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 वाह। बिल्ली सत कुआ खाई हाणे हली आहे हज ते। ही छा थी चवीं फतूअ मां? सच थी चवां, सॼो महीनो कूड़ ॿोली। छा? भुता कम करी पाड़े ओरे वारनि सां विड़ी जुड़ी। मां विड़ंदी आहियां? मूंखे चवण ॾे, विच में न ॻाल्हाए। घर में धीउनि पुटनि खे सताई, नुंहं खे धक बुझाणी, मुड़स खे गिरे गिरे खां सिकाए बुख मारी, ऐं हाणे हली आहे माई टिकाणे ऐं मंदर में बुल्लू बख्शाइण लाइ। पर मां त हा ख़बर आहे तुंहिंजनि कारनि करतूतनि जी। टिकाणे में मथो टेकींदे रुपयो रखी 5 रुपया तिगाईंदी आई। ऐं तूं छा कंदी आई?
तंहिं ॾींहुं टिकाणे में आरती फेराईंदे आरती जी थाली में पियल पैसनि सूदी गुम थी वई है। चोर किथां जी चोर। मां चोर आहियां? चोर आहीं तूं, तुंहिंजो घोट, तुंहिंजो पुटु, तुंहिंजूं धीअर, सॼो कुटुंब। अड़े यो केर आहे? छाजो गोड़ आहे? अड़े ओ बुढ़ी हल भली पासो कर, न त इहो हाल कंदो साईं जो उम्र भर रोईंदी रहंदी आहे। छो वञा? ही रस्तो छा तुंहिंजे बाबे जो आहे? छा चई? मुंहिंजो बाबो थी कढई? इहा ज़ुबान पटे रखंदो साईं, जुब कपे कां खे ॾींदो साईं। छॾियुसि संदसि गारियूं असांजे पलव खे लॻी पवंदियूं छा? छॾ मूंखे, छॾियुसि। छॾ मूंखे। मां अॼु हिन बुढ़ीअ सां हिकु हिकाणी कंदुसि। हा मार पुॼी जोए सां नथो सघे, हलियो आहे मुंहिंजी ॼिभ कटण। शर्म नथो अचई? असां ज़ाइफ़ाउनि जे विच में टंग थो हणाई। खबरदार, वधीक हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाए। अड़े तूं पाण खे सम्झी छा थो? छो न ॻाल्हायां? हिकु न 1000 बार ॻाल्हाईंदसि, पर तुंहिंजो ॾोह कोन्हे। सॼो ॾींहुं बिना कमकार जे घर में ज़ालुनि जे विच में वेही तूं बि ज़ाल थी पियो आहीं। ही छा थी चवीं फ़तूमा? ईअं न चओ। ठीक थी चवां, तुंहिंजो मुड़ुसु ज़ाल थी पियो आहे। मारियो निकम्मो किथां जो, कम जो न कार्ज जो, दुश्मन अनाज जो। छा चई? मां निकम्मो आहियां? सिर्फ़ निकम्मो न, पर झगड़ालू बि। तुंहिंजा ॿार बच्चा बि माउ पीउ ते विया आहिनि। जहिड़ा कांग तहिड़ा बच्चा। अच्छा बुढ़ी, मां कांव आहियां? हा, कारो कोजो कांव। तूं ई न, तुंहिंजा ॿार बच्चा बि। कख भञी ॿ न कयो। सॼो ॾींहुं या ॾियो फुल्कनि खे तप, या ॿाहिरि पिया होर वालुनि वांगुरु रुलो पिनो जहिड़ा जटा कयो। आलूअ जी आंक ई हिकिड़ी। छो चई बुढ़ी? मां बि कांव आहियां? हा, ऐं मां बि। हा तूं बि कावेली। सॼो ॾींहुं वेठा कां करियो। निकिरी वञे था। तूं बस कर रुकी। हिन बुढ़ीअ सां त मां तो पुॼां। ओ बुढ़ी, हिन लाइ त मां ई बस आहियां। तूड़ी समझी छा थी पाण खे? समझी थी त सिज लहे चढ़े ई तोतां थो। रोज़ चढ़ी थी अची वणण लाइ। पप्पा न त खाधो कीअं हजम थींदुसि? शल को नांग डंगई। नांग डंगे तोखे, तुंहिंजे हिन वांदे घोट खे, वांदे पुट ऐं वांदी धीअ खे, तुंहिंजी हिन नुंहुं। खबरदार, जे मुंहिंजी सबा जी नुंहुं जो नालो वरतो अथई, ज़बान पटे रखंदी साईं। पुट तूं हल अंदर। हीअ निभागी तो नई नवेली कुंवार खे कुझु चई न विझे। न अम्मी। हा कुंवार, ससणे ठीक थी चवे। हा सती, तूं हल अंदर। अड़े ओ बुढ़ी, वञण जो घणो वठंदी आहे? हा, वञण जो घणो वठंदी आहे। बागीअ खे मौत बि नथो अचे, ईंदसि वरी कीअं? छो रुकी? हुनखे मौत छो न ईंदो? किथे मौत सां इश्क न करण लॻे। पप्पा, हिन डप खां हू बि हिन वटि अचण खां कीबाए थो। ऐं हू बि डप मां भॼी थो वञे। हिन 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 सुख फिटीअ खे छॾे। हा, मां निभागी आहियां, सुख फिटी आहियां। मूंखे शल मौत अचे, शल नांग डंगे में। नांगी मरी वेंदो। शल मां मरी वञा, जो अवां सभु पाड़े ओड़े वारा मुंह मां छुटी पओ। असांजी अहिड़ी किस्मत किथे। हल हाणे हल, घणई एक्टिंग कए। असां तुंहिंजे इन तालनि खां वाकिफ़ आहियूं। तो वटि मौत आयो त तूं बि हुननि सां झगड़ण लॻंदी आहे। हे भगवान, हे मुंहिंजा साईं, जे मुंहिंजो मौत नथो आणी त हिननि जो आण। हाँ, असांजो भगवान अहिड़ो अयाणो कोन्हे जो तो जहिड़ी पापण पाखंडीअ जो चवण मञे। हाँ, मां पापड़ आहियां, मां पाखंडी आहियां, तुर्क तालण आहियां। ऐं तव्हां सभु सदोरा, सबा जा ऐं सुठा आहियो।
मुंहिंजो साईं वेठो ॾिसे पाणे पुॼी खाईंदव शल वात में कीड़ा पवनव शल बिजलीअ जो शाक लॻेव राति जो छो रात जो छो ॾींहं जो छो न जीअं जीअं वक़्तु सिर डॉक्टर बि न मिलेव मुंहिंजो श्राप लॻंदव ऐं तोखे बि कारो काओ बुढ़ी भाई पप्पा वियो हाँ अम्मी तव्हां बि वियो जान छुट्टी बुढ़ीअ मां त असल साणो थी पियो आहियां पुट हाणे हथ धोई पाणी त प्यार माथी खणी अचां पप्पा तूं छॾ सती मां तो खणी अचां अम्मी तव्हां पाणी पीअंदा न धीअ मुंहिंजो त साह ई सुकाए छॾियईं विञणो त खणी आव सुबुह सुबुह जो ईअं झंगलनि वांगुरु झगड़ो करण को ठहे थोरी थो अॼु अहिड़ी लाख लाकी अथसि जो वरी हेॾा पेर बि न पाईंदी मोटू तो इहो सुठो ॿुधायसि छा चयमि त मौत तुंहिंजी मोहबत खां वधीक वधी थो वञे नक हूंदसि त वरी असांजे मुंहुं बि न चढ़ंदी खंडू था खाओ ॾिसजो सुभाणे सुबुह साण वरी अची धमाको कंदी अम्मी अम्मी ही सभु छा आहे सुबुह सवेरे हेॾियूं रड़ियूं वाका पिट पाराता पुट छा कजे हिन ॿुढीअ जी आदत आहे जैसी रोज़ हिकु अधु घर में वञी विड़ी न अचे तैसी आराम ई न अचेसि अड़े खाधो ई हज़म न थिएसि पर इन जो कुझु इलाज त हूंदो अम्मी पप्पा पुट वो आदत खां मजबूर आहे रोज सुबुह जो अची थी हाज़िर थिए झगड़े लाइ असां बि पाण रोके नथा सघूं हिन वांगुरु लाए पाए लॼ लाइ झगड़ण था लॻूं मां ही मोटू ऐं रुकी असां चार इहो अकेली पोइ बि ॿुढी ज़ोर आहे जबरी आहे जबरी जिनड़ी ईअं त पोइ अम्मी सुभाणे खां मां बि तयार रहंदसि हुन सां पुजी खाईंदसि छा छा भाभी तू बि विढ़ंदी है तू बि पुजी खाईंदी है पर कीअं भाभी खबरदार को ज़रूर कोन्हे बुटी आई त असां पाण ॾिसी वठंदासीं पर हूअ तव्हां सभिनि खां ज़ोर आहे अमीअ जो चयो पर पुट तू नई नवेली कुंवार हा नई नवेली कुंवार बुढ़ीअ कुझु उबतो सुबुतो गुथो लफ़्ज़ तोखे चयो त असांजो नक ई कटिजी वेंदो मां बि त इहो ई थो चवां तूं बिल्कुलु शांति सुभाउ जी वणंदीअ कीअं छो पप्पा शांत छोकिरियूं झगड़ो न करे सघंदियूं आहिनि मूंखे पेकनि में जेको सेखारियो अथनि सो कॾहिं कमु ईंदो पर अरे पर छॾियो ॾिसो ॾाह थियो मुंहिंजी मञो ॾिसो मां तव्हांखे हमेशा लाइ छुटाए छॾींदसि हमेशा लाइ छुटाए छॾींदसि पर भाभी कीअं अरे मूंखे पेकनि मां सेखारे जो मोकिलियो अथनि छा चई वरी चओ तोखे पेकनि में सावरनि में विढ़ण जी सिख्या बि ॾिनी अथऊं मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे पर मूंखे सम्झ में अचे थो त हिन बुढ़ीअ लाइ अकेली मां ई बस आहियां अकेली आई बस आहे ॾिसो तव्हां भले मुंहिंजो मज़ाक उॾायो पर हेॾा तव्हां त मूं ते विश्वास कयो पेकनि जा संस्कार सुभाणे मूंखे ज़रूर कमु ईंदा अरे मां तव्हांखे आहियां खैर ठीकु आहे तूं बि भली असां सां गॾु विढ़जांइ सुभाणे तव्हां सां गॾु न पर अकेली
सुभाणे तव्हां सभिनि खे विढ़ण खां छुट्टी। हा हा छुट्टी। मां बुढ़ीअ खे अहिड़ो सिधो कंदसि जो ख़बर पइजी वेंदसि त केतिरे VSO आहे। नक रगड़ींदी, बाह भरींदी, तौबा कंदी, ए पेर भी पवंदी। अरे हा ही त विसरी वियो, पेर बि पवंदी। सखी सावण आयो आ, सखी सावण आयो आ, कीन आयो कृष्ण मुंहिंजे मरण जो सायो आ। लॻो रहो पुट, लॻो रहो, न त बॉडी वरी कीअं ठहंदई। पप्पा अञा केतिरी बॉडी ठाहियां? 1 2 3 4। अरे थकिजी पिया। तूं कर त ख़बर पवई न। मां कयां सच त ॾिसो 1 2 3 4 5 6 7 8। ओ बस मञियुसि देवी, तोखे मां मञी वियुसि। हीअ माई त उन बुढ़ीअ खां बि जबरी आहे, जबरी। पुट तुंहिंजी माउ जे सतीअ वांगुरु चवे हा त मां बि अॼु फिट हुजां। लॻो रहो पुट, लॻो रहो। अरे छो छा थियो पुट? छा थियो? उहा बुढ़ी किथे आ? खबरदार, बामुलैजा, होशियार, बेकार, जेड़ाकार, पाड़े ओड़े में खुआर, दिल आजार, माई फतूमा निहायती जोश में पधारे रही आहे। अरे अची वई एतिरो जल्दी? अरे पर मूं त चांहि बञा कान पूरी पीती आहे। काई ॻाल्हि कान्हे, अचण ॾियोसि, सभु थी वञो तयार लड़ाई लाइ। अरे पर मां त अञा ताईं टॉयलेट बि कोन वियो आहियां। अरे तू खणी पोइ वञे। ममा असां सभु तयार आहियूं विरण लाइ। अरे पर मुंहिंजी त ॿुधो, अॼु त मां विढ़ंदसि। हा तूं बि विढ़जांइ, बस सिक पूरी कजांइ। पर अवां खे त अॼु छुट्टी आहे, मां अकेली बुढ़ी सां पुजी खाईंदसि। ॾिस धीअ, हीअ बुढ़ी ज़बान जी कारी, शैतान। हा शैतान, बद ज़बान। बुढ़ी नई कुंवार खे को गुथो लफ़्ज़ चवंदी त असां सही न सघंदासीं। मम्मी मुंहिंजी ॻाल्हि मञो, मूं ते विश्वास रखो। खैर ठीकु आहे, ॾिसूं कीअं थी विड़ी। हा मम्मी, आसीस कजो। शल कामयाब वञी। हाणे सभु अंदर हलो। छा अंदर? हा जल्दी कयो, सभु अंदर हलो। पप्पा तव्हांखे वरी जुदा चवणो पवंदो। हलो, अरे रुकी, हा वठ, ही बि खणंदी वञ। जी भाभी। हलो अंदर थियो।
अञा बुढ़ी परे आहे, लगे तो कंहिंसां विड़े पई। तेसि ताईं मां बुआरी पाए वठां। सखी सावण आयो आ, सखी सावण। अरे अरे तव्हां वरी अची विया। हलो हलो अंदर हलो। मां बि तोसां गॾु विढ़ंदुसि। मां बि तोसां गॾु विढ़ंदुसि। अरे स्वामी जी, तव्हां धन आयो, धन। प्राणनाथ, अव्हांखे होॾां बि त वञिणो आहे। अरे होॾां मां त भुलिजी वियुसि। हाणे हाणे अधु कलाक छुटा हुते। सालन खां सिक आई, तुसां मिलण जी लाई, दिल मुंहिंजी के छिक आहे। हिन शहर खे त वर मिलियल आहे, जिते ॾिस उते गायूं, दगा ऐं कुत्ता। अरे अरे हट, हीअ मारे छॾियो। अरे हिन ढगनि जी कसर हेकीअ मां कढंदसि। मारे छॾियव। हे भॻवान, हे मुंहिंजा गुरु बाबा। सखी सावण आयो आ, सखी सावण आयो आ, सखी सावण आयो आ। सावण आयो आहे, सावण आयो आहे। इहो सावण वावण वरी छाजो लॻाए वेठी आहीं? घर जा ॿिया भाती किथे वञी मुआ आहिनि? मारिया डरपोक तोखे विढ़ण लाइ अकेलो छॾे पाण अंदर वञी लिका आहिनि। अच्छा, त तूं विढ़ंदीअ मूंसां अॼु? वारो ठका कंदीअ? हण 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 ॾिसां त सही। इहे हथ भञी छॾींदी साईं, ॾंद टोड़े खणी मुंहं ते हणंदी साईं। ऐं न्यारे त कीअं थी? अखियुनि जा दोडा कढी फिटा कंदी साईं। ॾिसी छा थी? वञ अंदर, सस खे वठी आओ। अरे अरे वेही रही है, बे चई मूं छा चयो? अम्मा छॾियो न सभिनि खे, मां आहियां न। जेके हरफ पिटणा अथव मूंखे पिटियो, मां कुझु न चवंदीसांव। मां कुझु न चवंदीसांव, मां कुझु न चवंदीसांव। छोड़ी छो न चवंदीअ? मां हितां उतां आई आहियां, हेॾो परियां खां ख़ासि सीड़जी आई आहियां, ऐं तूं शांत वेठी हूंदीअ? ॾाढी सिधी सादी सबाजी ऐं सदोरी आहे वीचारी। इहे मिखिर वञी ॿियनि सां कर। उथी खड़ी थी, विढ़ण लाइ तयार थी, ॼण कुझु ॼाणे ई कान। अरे 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 ही छा थी करी? मूंखे कुर्सी हणण थी अची। मां चवां थी मां बि जूतो ठका कंदी साईं। खबरदार भी हुते, भी रहो। अमी तव्हां विड़ी विड़ी थका हूंदा। हाँ वठो, हिन कुर्सीअ ते वियो ऐं आराम सां विड़ो। पर छॾियो, वियो आराम सां। हाँ पहिरीं ॿुधायो, थधो जल पीअंदा? भला थधो शरबत? न। भला चांहि? न, इहा चमचागिरी छॾ। हाँ त हाणे भले शुरू थी वञो। मां वेठी आहियां अव्हांजा वेण ॿुधण लाइ। त मां वेण थी ॾियां, सुख नथी पिटियां, बक थी करियां? मूं ईअं त कोन चयो। चवण खे छा अञा सिंग थींदा आहिनि? मुई माइटनि इहो सेखारे मोकिलियो अथई, शर्म नथो अचई? बोड़न वांगर ईअं वेठी आहे चुप करे, ॼण कुझु ॿुधे ई नथी।
आई माई मां कंहिंखे आया ओ बोड़ी मां ॿुधा वेठी अम्मी। त पोइ जवाब छो नथी ॾी? हा जवाब छो ॾी? सोचींदी हूंदी आहियां त कुत्ती वेठी भौंके, भौंकण ॾिस मुंहिंजो छा? हे भॻवान मां छा करियां? हुजे हा ससुणे त कुझु त चवे हा, गुस्से थी हा, ॿई विड़ूं हा। हुन खां सवाइ झगड़े में मज़ो ई नथो अचे। मुंहिंजो अॼु जो ॾींहुं अजायो वियो। ऐं कुझु त चओ। अम्मी अम्मी थकिजी पिया? उथो उथो, उथी वेड़ो, मां वेठी आहियां न ॿुधण लाइ। माई छा चवां? कंहिंखे चवां? कंहिंसां विड़ां? तूं शांत थी वेठी ॿुधी त ईअं पियो लॻे ॼण पाण सां विड़ी रही आहियां। जेके गारियूं तोखे थी ॾियां उहे ॼण वापसि मोटी मूंखे थियूं लॻनि। पुट तूं सब्र सां वेठी ॿुधी, जवाब छो नथी ॾी? अम्मी वॾनि खे जवाब ॾियां? मुंहिंजे पेकनि मुंहुं में इहे संस्कार न विधा आहिनि। अव्हां वॾा आहियो, ज़रूर सही फरमाईंदा हूंदा। मां ई बेवकूफ़ हुयसि, बेअकुल हुयसि, छस्ती ऐं अकुल जी कुप्पी हुयसि। अफ़सोस हेॾी उमिरि में बि इहा सवली ॻाल्हि सिखी न सघियसि त झगड़े जो जवाबु झगड़ो न पर शांती आहे। पुट तूं मूंखे सुठो सबक़ु सेखारियो आहे। अम्मी ईअं न चओ। छो न चवां? माई मूं बसि कई, मां नक थी रगड़ियां, मां बांह थी भरियां, मां तौबा थी करियां वरी विढ़ण खां। मूंखे माफ़ कजि। हाँ 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 अम्मी हाँ, ही छा था कयो? ही छा था कयो तव्हां? मूं ते पाप चढ़ंदो। खुश रहो पुट, भगवान भलो कंदई। पुट सुधारे छॾियई मूंखे। हाणे हलां थी, हियां ई हल्को करे छॾे। सस खे मुंहिंजी राम सत ॾिज, चइजांसि त वरी ईंदसि सुभाणे, पर विढ़ण लाइ न, नई साइड पगंडण लाइ। सखी सावण आयो सखी भाभी दरवाजो तो खोल। अरे हाँ आई। भाभी मुझे भाभी वाह वाह भाभी तो कमाल करे छॾियो। तो त बुढ़ी के सिधो करे छॾियो। वाह भाभी वाह। हा कुंवर, असां अंदरां वेठे ॿुधो, सच पच छॾाए छॾियई रोज़ जे झगड़े खां। वाह कुंवर वाह, तूं त असल धन आई धन। पप्पा आखिर जोए कंहिंजी आहे? कुंवर शाबाश, अॼु तो असांखे बि सेखारियो त गंद सां गंद न धोइबो आहे। हा कुंवर, ससुणे ठीक थी चवे। तो अॼु असांखे सम्झायो आहे त झगड़े जो इलाज झगड़ो न पर माठ आहे, शांती आहे। शाबाश पुट शाबाश। पप्पा मां केर आहियां सेखारण वारी? पेकनि में मुंहिंजो बाबा शाह साहिब जो हिकु बेत चवंदो हो। कहिड़ो भाभी? हाँ सती, कहिड़ो? बाबा चवंदा हुआ, हू चवनि तू न चओ, हू चवनि तू न चओ, वाता वराए। अगदराई जो करे खतासो खाए, पांद में पाए वियो कीने वारो कीन की, वियो कीने वारो कीन की। वाह वाह भाभी वाह, छा त अकुल वारी ॻाल्हि कई अथई भाभी वाह। सच सती, ॾाढी सुठी ॻाल्हि चई अथई। हा, मुंहिंजो बाबा चवंदो हो, हू चवनि तू न चओ, हू चवनि तू न चओ। अॼु मां सम्झां थी
त सभिनी खे अॼु जो प्रोग्राम वणियो हूंदो। सुबुह जो सेमिनार जेको कयोसीं उहो बि, ऐं कल्ह जेको कवि सम्मेलन कयोसीं माली कल्चर अकेडमी जे पारां उहो पिणु तव्हांखे वणियो हूंदो, तव्हां मौज माणी हूंदी। मां शुक्रगुज़ार त आहियां घणनि जी ऐं अॻियां कंदसि बि। उन खां पहिरीं मां इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधाला जी जे चेयरपर्सन खे मथे घुराइणु चाहींदसि ऐं उनजो सन्मान करणु चाहींदनि संदन साथ ऐं सहकार लाइ। नरेश फूलचंदानी। अॼु जेको तव्हां प्रोग्राम ॾिठो न, मूंखे पंहिंजे दादा जो कलाकार मंडल जो प्रोग्राम भगवंती नावाणी ऐं सतराम रोहिरा ऐं साथियुनि सां मूं एॾा घणेई प्रोग्राम ॾिठा। दादा जो प्रोग्राम शुरू ई थींदो हो त असीं सिंधी संगीत जी विशालता तव्हांजे साम्हूं पेश करण आया आहियूं। त अॼु सच में सिंधी संगीत जी विशालता तव्हांजे साम्हूं पेश कई वई, जंहिंमें लोली बि हुई, कलाम बि हुआ ऐं राणो बि हो, त नचण टिपण बि हो। ऐं उहो दादा साहिब विजाणीअ जी महिरबानी आहे जिन कयो, छाकाणि त अॼु कलाकार को बि सॼो प्रोग्राम इन तरह जो ॾियण खां कीबाईंदा आहिनि। लॻंदो आहे कि पब्लिक खे ऑडियंस खे वणंदो या न वणंदो, पर दादा गोविंद माली छा कंदा हुआ, तव्हांखे लाॾो खपे मिलंदो, तव्हांखे मज़ाकी गीत खपे मिलंदो, पर सिंध ऐं सिंधी तव्हांखे ॿुधणो पवंदो पिन ड्रॉप साइलेंस में, तंहिंखां पोइ मिलंदो। त इहा सची ॻाल्हि आहे त असांखे कलाकारनि खे उहो ॾियणु खपे जेको असीं चाहियूं था त उहे ॿुधनि। साण साण संदन पसंदगी बि असांखे ध्यान में रखणी आहे, पर हुननि जी पसंदगीअ खे थोरो मोड़नो पिणु आहे। त मां दादा साहिब विजाणीअ जी थोराइती आहियां ऐं टिनी प्रोग्रामनि में दादा जेको योगदान ॾिनो आहे, कलाम चूंड करे कलाकारनि खे ॿुधाया ऐं सॼी महिनत सॼियूं कोशिशूं हिननि जूं आहिनि टिनी प्रोग्रामनि खे कामयाबु बणाइण लाइ। त मां चाहींदसि ज़ोरदार तारियुनि सां दादा साहिब विजाणीअ जो सन्मान कयो वञे। कलाकार रितू मूलचंदाणी 2 साल थिया आहिनि असां सां जुड़ी आहे। 2 सालनि में हिन 9 नाटक, ही नओं हिन जो नाटक आहे जंहिंमें पार्ट अदा करे रही आहे। ऐं तव्हां सम्झी सघो था त इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधाला जी नाटकनि खे केॾी तरजीह ॾींदी रही आहे। 2 सालनि में 9 नाटकनि में पार्ट खणे, साल में असां घटि में घटि 5-6 नाटक पेश कंदा आहियूं। हेल ताईं असांजो ही 3 नाटक आहे ऐं दिसंबर में वरी तव्हांजे साम्हूं 2 नाटक खणी ईंदासीं। जयश्री गुलवाणी ये असांजे साधू हीरानंद नवलरा एकेडमी में पढ़ी आहे, उते मास्तरी कंदी आहे ऐं असां सां जुड़ियल आहे। हर साल 24 दिसंबर ते तव्हां हिनखे नृत्य कंदे ॾिसंदा आहियो ऐं अॼु तव्हांजे हिते बि नाटकनि में आई आहे। भावेश बहिराणी असांजो इहो हिकिड़ो कलाकार आहे जेको हक़ीक़त में दस्तूरी अदाकारी जी तइलीम वठी आयो आहे बड़ौदे मां, MS यूनिवर्सिटीअ मां। फिल्म लाइन में बि घुसियो हो ऐं घणी महिनत ॾींहुं राति कंदो हो। अंदरि अञा वञे हा त उन खां अॻु हालतूं अहिड़ियूं अची बणियूं
हिनखे घर मां सॾु थियो, पहिरियों चयोसि बाबा असां ॿई अकेला वेठा आहियूं, तूं वञी फिल्म लाइन में पहुतो आहीं ऐं शरीफ़ ज़ादो शरीफ़ शख़्स पीउ माउ जो चवणु मञी वापसि मोटी आयो ऐं असां सां जुड़ियल आहे। भावेश बहिराणी, मुकेश तिलोकाणी, हर हुनरियो माना ऑलराउंडर कलाकार, ॻाए बि, नृत्य बि करे, नाटकनि में पार्ट बि खणे, शाइर बि आहे, लेखक बि आहे, अखर ॾाढा सुहिणा अथसि ऐं साहिब बिजाणीअ खां बि वधीक पुराणो असांजो सिंधा राज्य में कर्मचारी आहे। मुकेश तिलोकाणी। स्नेहा पहलवाणी, हीअ बि असांजे स्कूल में पढ़ी आहे, असांजे स्कूल में मास्टरी करे चुकी आहे ऐं हींअर असां सां जुड़ी आहे स्नेहा पहलवाणी। हे हिन जो ॿियो नाटक आहे असां वटि। मां कोशिशि करे नवनि कलाकारनि सां आहिस्ते आहिस्ते पुराणनि कलाकारनि सां नवां कलाकार जोड़ींदो रहियो आहियां ऐं मां बाक़ी हिन ॿुढीअ खे सॾु कयां, मूंखे त डपु थो थिए, एतिरे में जल्दी सुधरी वई हूंदी। महिमा चेतनाणी, हीअ बि साॻी ॿुढी आहे। स्टेज ते हिन जो पार्ट ॾिसी करे ग़लति फ़हमीअ में न रहिजो त शायदि असली ज़िंदगी में बि अहिड़ी छिती आहे, न, बिल्कुलु छा चवंदा आहिनि मखण मां हा। महिमा चेतनाणी, ही आहिनि असांजा कलाकार जेके वक़्तु बि वक़्तु तव्हांजे साम्हूं ईंदा रहंदा आहिनि ऐं भेट कंदा आहिनि। हाणे साईं तव्हांखे ॿ लफ़्ज़ चवणा आहिनि, उन खां अॻु मां कुझु चवां या अञा चवंदा? मूंखे मुंहिंजो दोस्त हेमराज नागवाणी थो यादि अचे, जेको दहलीअ में हूंदो हो। उन हिकिड़ो किताबु लिखियो हो, मोर नचंदा रहनि। चए थो थर जे ठोठ ऐं सुकल ज़मीन जे मथां जॾहिं मींहुं वसंदो आहे तॾहिं मोर नचंदा आहिनि। ऐं अॼु असांजे सिंधियुनि जो सभ्यतिक तौरु सांस्कृतिक जीवन थर जे उन ठेठ ऐं सुकल मिटीअ वांगुरु आहे। मींहं जी का उमेद न आहे, पोइ बि हीअ असांजा कलाकार, असांजा फ़नकार पंहिंजे ज़हन में, पंहिंजे कल्पना में हथरादू मींहुं वसाए मोरनि जा नचंदा रहंदा आहिनि, नोचंदा रहंदा आहिनि त वक़्तु ईंदो आकाश जेको आहे सो रैद जी रड़ो रड़ में कारनि ककरनि सां छांइजी वेंदो, सुरमे जे भंडार वांगुरु आकाश कारो थी वेंदो ऐं मींहुं ज़रूरु वसंदो। मुंहिंजा सॼण, हिन प्रोग्राम जे आख़िर में मां सम्झां थो सिर्फ़ु मुंहिंजे ई न, अव्हांजे बि दिलनि मां, दिलनि जे गहरान मां इहा सदा निकिरंदी हूंदी ऐं जे नथी निकिरे त यार निकिरणु घुरिजे त ही मोर नचंदा रहनि। ही मोर जेके हिते वेठा आहिनि, शुक्र आहे अॻी ड्रेस न अथसि, न त मां डिॼी वञा। मूं छा पियो चयो, मोर नचंदा रहनि। अञा रिञ मां रड़ अचे थी अचे थी, अञा रिञ मां रड़ अचे थी मतां ईअं सम्झी त मुआ मोर सारा, असारा असारा किंझर जा किनारा, असारा असारा किंझर जा किनारा। मुंहिंजा सॼण, ॿ लफ़्ज़ शुक्रगुज़ारीअ जा चवंदी असांजी शोभा माली। मां सच में हिते अची करे ईअं महसूसु करे रही आहियां कि हिते चओ तरफ़ सिंधियत जी सुरहाण आहे। सिंधी ॿोलीअ लाइ, सिंधी संगीत जे लाइ तव्हांजो प्यारु ॾिसी, सिंधी ड्रामा जे लाइ तव्हांजी लगन ॾिसी मूंखे काफ़ी ख़ुशी थी रही आहे। मां पहिरीं इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधाला जी उन्हनि जे चेयरमैन ऐं दादा जो शुक्रगुज़ार
शुक्रगुज़ारी मञी चुकी आहियां। हाणे मां पाण सां गॾु वठी आयल रागनी टेकवानी, रोशनी टेकवानी, आनंद टेकवानी, तरला कोकल ऐं सभिनी कलाकारनि जी दिलि जे गहराइनि सां थोराइती आहियां जे मुंहिंजे कुर्बाइती कोठ ते हिते आया आहिनि। उन्हनि लाइ ज़ोरदार तारियूं। मां सम्झां थी त तव्हांखे अलॻि सां कलाम ॿुधणु मिलिया, लोली ॿुधणु मिली, राणो ॿुधणु मिलियो। तव्हां ज़रूरु इहो संगीत प्रोग्राम बिल्कुलु सुठे नमूने सां पंहिंजे दिलनि जे अंदरि सांडे रखंदा ऐं हमेशह इन तरह जा प्रोग्राम ॿुधणु चाहींदा। मां थोराइती आहियां पंहिंजे साथियुनि जी जेके मूं सां गॾु आया आहिनि मुंहिंजे कुर्बाइती कोठ ते बॉम्बे खां। उन्हनि सभिनी जी बि थोराइती आहियां। ड्रामा आर्टिस्ट जी थोराइती आहियां ऐं सभ खां वधीक तव्हां दर्शकनि जी जे तव्हां न हुजो त कलाकार कंहिंजे अॻियां पंहिंजो हुनुर पंहिंजी कला पेश कंदा त कलाकारनि खे क़दुरदान खपनि त तव्हां सुठा क़दुरदान आहियो। पंहिंजे लाइ ज़ोरदार ताड़ी। महिरबानी। ऐं जेकॾहिं मां कंहिंजा शुक्राना मञणु विसरी वई हुजां त माफ़ी। जंहिं बि सिधे अणसिधे नमूने हिन प्रोग्राम खे सफल बणाइण में मदद कई आहे, सहकार ॾिनो आहे, उन हर हिकु शख़्स जी मां दिलि जे गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी, महिरबानी। प्रोग्राम जो आख़िरी निसम अञा बाक़ी आहे। असां गॾिजी भोजन वरताईंदासीं जंहिंजे लाइ तव्हां आता वेठा आहियो। सिर्फ़ु भोजन वरताइणो न आहे, हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल करणी आहे, विंदर विरोह करणी आहे। हलो त ॿाहिरि हली करे भोजन वरतायूं गॾिजी।